नाज़रीन, शिकारपुर वेझो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे जंहिंमें पुट पारां पीउ खां 500 ख़र्ची न ॾियण सबबि नींगर ख़ुदकशी करे छॾी आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहरा खां। जी वाजिद, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर में अवां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर की हुई। शिकारपुर के लखीदर थाने की हद शाहीबाग वाले इलाके जो रवासी 19 वरहनि जो शादीशुदा नौजवान मुनवर पुट वली मोहम्मद लोहर पीउ पारां 500 न ॾियण वारे मामूली ॻाल्हि तां कावड़जी पंहिंजे लोंदड़ी ते पिस्टल सां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। जॾहिं त वाक़े बैदि घर में रोजराड़ो मची वियो। होॾां इतलाउ ते लखीदर पुलिस ऐं वारसनि नौजवान जो मरण पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल आंदो वियो, जेको बैदि में वारसनि हवाले कयो वियो। उन मौक़े ते अस्पताल में मौजूद गार्डन ॿुधायो त नौजवान पंहिंजे पीउ खां 500 घुरिया न ॾियण ते हिन इंतहाई क़दम खयो आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते लखीदर पुलिस ॿुधायो त नौजवान घर वारनि सां कावड़जी पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी कई आहे, जंहिंजो मरण ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाउ ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। वाजिद अली लोहर, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर।